दोस्तों ही कच्चे जा पंध बिलावल खोखर साहब रस्ते में लथो छो तो कच्चे जो पंध ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। वरी मोटरसाइकिल ते चढ़ियासीं। हाणे ॾिसो था ही कच्चे जा पंध असांजो दोस्त मोहतरम मुनवर मुनाई साहब मोटरसाइकिल हलाए रहियो आहे ऐं साम्हूं बिलावल खोखर साहब वञी रहियो आहे। शबर मीराली साहब चवनि त हल त हलूं यार ॿई घुमण कचेड़े। सो कच्चे जा पंध तमामु ॾुखिया पंध मोटरसाइकिल ॾिसो ॾाढो ॾुखियो रस्तो आहे कच्चे जो पंध। ही वॾो ॿेलो तमामु घाटो ॿेलो तव्हां ॾिसी सघो था। तितरनि जूं ॿोलियूं ख़ूबसूरत ॿोलियूं वरी सरसब्ज़ इलाइक़े में अची वियासीं जेके आबादी वारो आहे। बिलावल तव्हां अॼु हिते आयल आहियो पार छो त लाड़काने खां जॾहिं असां ईंदासीं त पार ई चइबो बेशक। बिल्कुलु कहिड़ी जॻह आहे जिते तव्हां आयल आहियो? जीअं त नसीर कलोड़ो ॻोठ नसीर अहमद कलोड़ो असांजो जेका त नींद या कोठ ॾिनी आहे जेका असांखे उन भाउ ॾिनी आहे हाजी लियाकत उनजे सॾ ते आया आहियूं ऐं उनजे कुर्ब ऐं सिक मां उनजो सॾु मिलियो आहे। असां बि क़बूलु कयोसीं। फस्ट टाइम पहिरियों चकर हिते आया आहियूं। बहरहाल ॾाढो मज़ो आयो ऐं अदा नसीम असांखे उतां जेको आहे पतण तां खणणु आयो। हिते आयासीं ऐं हिते ॾिसो पिया ही मोहबत जो सिलसिलो आहे। बिल्कुलु बिल्कुलु ही ॿाहिरनि जी मोहबत आहे कुर्ब आहे। पहिरें चकर हिते आया आहियूं ऐं एॾो प्यार ऐं आबो मिली आहे। बिल्कुलु ऐं सिंध हूअं बि हमेशह ओताक जे हवाले सां मशहूरु आहे ऐं असां सिंधी माण्हू ओताकी आहियूं मोहबती आहियूं ऐं बिल्कुलु हिन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त असीं एतिरा मोहबती ऐं तारीख़ रखंदड़ माण्हू आहियूं जो पंहिंजे दोस्तनि खे मोहबतूं ॾी ऐं ओताकुनि ते घुराईंदा आहियूं ऐं हुन सां कचहरियूं कंदा आहियूं। ऐं बिल्कुलु तव्हांजी वॾी कोशिशि आहे हेतिरो पंधु करे तव्हां दोस्तनि ॾे आया आहियो। मतिलबु इहे चवंदुसि त ॾिसो त असांजे जेके अॻियो कल्चर आहे पुराणो जंहिं असल बात असांजो ओताकूं बराबरि शहरनि में बि हलनि थियूं बनिस्बत कच्चे जे। बिल्कुलु कच्चे में वरी बि उहे रीतूं रस्मूं रिवायतूं ऐं जेका आहिनि ऐं असां तव्हां ॾिसंदा हूंदो हाजी मूंसां गॾु वेठो आहे उहो ई टोप अजरक असांजो पुराणो कल्चर। सुठी ॻाल्हि आहे। इहे ई माण्हू आहिनि जेके असांजी सिंध जी सूंहं आहिनि ऐं सुञाण आहिनि। बिल्कुलु कुर्ब तव्हांजा बि ऐं तव्हांखे बि मां अर्ज़ु रखियो ऐं तव्हां शहदाद कोट खां आयो ऐं हाजी लियाकत वटि तव्हां बि शरीक थियो। इहे लख कुर्ब भाउ मुनवर नुनारी वेठो आहे जेको मुंहिंजो दिली प्यारो दोस्त आहे। 24 कलाक गॾु हूंदा आहियूं ऐं मुंहिंजे शहर जो माण्हू अदा अली ख़ान ऐं प्यार अली ऐं भली ॻाल्हि इहा आहे त असांजे प्यार अली असांखे नथो सुञाणे पर मां घणे वक़्त खां सुञाणियोमांसि। आजो असां ॻोठ नसीर अली कलोड़ो में मौजूदु आहियूं ऐं असांजी सही संगत हाजी साहब ऐं भाउ बिलावल खोखर मुनवर सही संगत जूं महिरबानियूं जिन लख इज़तूं ॾिनियूं ऐं उन्हनि जा लख कुर्ब जो हेॾी मोहबतूं। छोकिरा केतिरनि ख़ुदकशी कई आहे ज़हनी डिप्रेशन जा मरीज़ थी विया हाणे वॾा वॾा होटल आहिनि उते बि अलहदगी में माना ही पाण में खेॾंदा। हाणे ईअं न आहे त हितां जो छोकिरो खेॾे थो अमेरिका जो खेॾे थो गॾु खेॾंदा। हिते इहो असां वटि तबाही जो मंज़र थी वियो आहे। बुकी अची वई आहे क्रिकेट ते जेका गेम खेॾनि था हाणे त हू बुकी वारा पैसा हितां वारा हिते खेॾंदा हाणे ऑनलाइन आहे गूगल ते। गूगल ते 50,000 लॻाए अब पेटी लॻाए उहो गूगल ते हे होॾो अकाउंट तुंहिंजो पैसा पिया होॾे शिफ्ट थींदा होॾो हेॾे शिफ्ट थींदा। करोड़नि जी गेम ईअं माण्हू अमीर तरियूं हाणे ग़रीब वारो ॿार वीचारो छा खेॾंदो। अमीरनि जा ॿार अकाउंट में पैसा पिया आहिनि उतां कटिजी था वञनि अकाउंट जे ऑटोमेटिक कट बस अकाउंट जे खटींदो अकाउंट में अची वेंदो। हाणे इहा बुकी हिते कच्चे में अची छा महसूसु कयो ऐं दोस्तनि जूं मोहबतुनि जे बारे में कुझु ॿ टे लफ़्ज़ पुछंदासीं। जी भाउ बिलावल। मुमताज़ अली सभ खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि मां कयां त हीउ जेको मेलाप थियो आहे हिननि दोस्तनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि
ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। मोहबत ऐं प्रीत ऐं सिक वारा माण्हू आहिनि, पर अॼोको जेको इहो मिलाप वारो सिलसिले जो क्रेडिट आहे उहो भाउ अली ख़ान फुलकोटे ते वञे थो। भाउ अली ख़ान फुलकोटो बिल्कुलु तव्हांजे भर में ई बीठो आहे। हा, त अदा मूंखे फ़ोन कई, हाजी लियाकत सां मुंहिंजो वास्तो एतिरो कोन हुयो, त अदा फ़ोन कई त हीअ मुंहिंजा भाइर आहिनि। मां चयो अदा हाणे तुंहिंजा भाइर आहिनि, असांजा बि भाइर आहिनि, पर हाणे जॾहिं हिते मिलिया